सचो सतरा। पंच साहब पूछ पहचान SSD मंडल मुरार ऐ संगत जे प्यार सा रचायल संत कंवरराम मंदिर जे शिलान्यास जे प्यार भरे अवसर दे हिन स्वामी सत्संग समारोह में शामिल थिया आहियूं। सोड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधा। असां जॾहिं बि कंहिं मंदर जो नवीकरण या शिलान्यास कंदा आहियूं तंहिंजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे संवारण, पंहिंजी जिंदगी खे बणाइण ऐं असां पंहिंजी जिंदगी खे तॾहिं बणाईंदा आहियूं जॾहिं असांजी सोच अमल ऐं कर्म सब कुछ बेहतर होता है। ऐं उहे अमल असांखे पंहिंजे शुरूआती जीवन में मंदर खां ई मिलंदा आहिनि या मंदर खां ई पले पवंदा आहिनि। छाकाणि मंदर हकीकत में असांजे मन जो द्वार हूंदो आहे। जेकॾहिं असांजो मन बहितर हूंदो आहे, असांजी सोच उहा ऊंची हूंदी आहे त पोइ असांजो जीवन बि ओतिरो ई ऊंचाई खे छुहंदो आहे ऐं असांजो मन ही हकीकत में अहिड़ी जगह या चीज आहे जेका असांखे मौके ते फल ॾींदी आहे। आमतौर असां जेको बि कुझु कंदा आहियूं उनजो फल लेट या देर सां मिलंदो आहे, पर मन जो फल उहे मौके ते मिलंदो आहे। असां कोई भी कम कयूं चंगो या ख़राब उनजो फल देर सां मिलंदो आहे। जेकॾहिं असां कोई चङो कमु कंदासीं जेसि ताईं ॿियनि खे पतो पवे, ॼाण पवे, तारीफ़ थिए, प्रशंसा थिए, उन में भी टाइम लॻंदो आहे। पर अगर कोई ग़लति कमु कयूं उहो भी जेसि ताईं ॿियनि खे को पतो पवे, कोई गिला थिए, कोई ग़लति चवे, कोई ग़लति सम्झे, उन में भी टाइम लॻंदो आहे। पर अगर असां पंहिंजे मन खे ॾिसंदासीं, असां कोई चङी चीज सिर्फ सोचूं, कैसा बेहतर विचार असांखे ख्याल में अचे, कुछ चङो असां कंहिंजे लाइ भाव रखूं, अञा असां कुछ कयोसीं न, सिर्फ सोच बेहतर रखी सके। असां कोई चङाई कयूं, भलाई कयूं, कैसा बेहतर व्यवहार हलूं, कंहिंजे कम अचूं, कोई मालिक तरफ वधूं, असां सिर्फ थोड़ी सोच रखूं। सोच रखण सां ई असां ॾिसंदासीं
हिकदमि अंदर में ख़ुशी जी लहर अचणु शुरू थी वेंदी, आनंद जूं तरंगूं उथणु शुरू थी वेंदियूं, असांजो चहिरो बहकणु लॻंदो, असांखे ईअं लॻंदो ॼणु हवाउनि में घुमूं था, हिकदमि ख़ुशी ख़ुशी सां भरिजी वेंदासीं। अञा असां कयोसीं कुझु बि न, सिर्फ़ु थोरो सोचियोसीं, ऐं सोचण जो ई प्रभाव असां ते एतिरो पियो, असांखे मन एतिरो उछालियो जो ॼाण असां हिकिड़ो गदगद थियणु लॻासीं, ख़ुशियुनि में भरिजी उथियासीं। पर असां कंहिंजे लाइ कोई ग़लति भाव रखूं, ग़लति सोच रखूं, कंहिंखे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कयूं, कंहिंखे हानि पहुचाइण जी कोशिशि कयूं, असां अञा कयोसीं बि कुझु न, सिर्फ़ु ग़लति सोचियोसीं। सिर्फ़ु सोचण सां ई अंदर में मायूसी अचणु लॻंदी, अंदर में क्रोध अचणु लॻंदो, अंदर में साड़ अचणु लॻंदो, असांजो चहिरो पंहिंजो पाण मुरझाइणु लॻंदो, चहिरो साड़ थियणु लॻंदो। माना हिकदमि अञा कयोसीं कुझु बि न, कंहिंसां ग़लति वहिंवार कयोसीं न, कंहिंसां ग़लति हलियासीं, सिर्फ़ु सोच ई असांखे मुंझाए छॾियो, असांखे मुरझाए छॾियो। तंहिंजे करे मन हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे, अहिड़ी चीज़ आहे जंहिंजो फल मौक़े ते मिलंदो आहे। असां सिर्फ़ु चङो सोचूं ख़ुशी न भरे छॾे ऐं ग़लति सोचूं त असांखे कुमाए छॾे। त पोइ जेकॾहिं असांखे सिर्फ़ु चङे सोचण जो ई एतिरो नतीजो मौक़े ते मिलंदो आहे, असांजो चहिरो बहकी उथंदे, पोइ अगरि जेकॾहिं असां अमल तौरु कर्म तौरु उहा चङाई कंदासीं त असांजो जीवन केतिरो बहकंदो असां सम्झी सघूं था, असांजी ज़िंदगी केतिरी खिली उथंदी असां सम्झी सघूं था। तंहिंजे करे मंदरु असांजे मन जो द्वार हूंदो आहे। जेकॾहिं असां मंदर में ईंदा आहियूं त पोइ उते सॼी सोच, असांजा वीचार, असांजा अमल, उहे सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थियणु लॻंदा आहिनि, सभु कुझु पंहिंजो पाण चङा थियणु लॻंदा आहिनि। जिते असां हक़ीक़त में सही इंसान बणजणु लॻंदा आहियूं, उते दर्शन करण सां ई, अचण सां ई असांजी सोच, वीचार, अमल, कर्म, उहे सभु कुझु पंहिंजो पाण ठीकु थियणु लॻंदा आहिनि। तंहिंजे करे असांजी चाहत हूंदी आहे त असांजो घर मंदरु हुजे। असां कॾहिं मंदर खे घर न बणाईंदा आहियूं, पर असांजी चाहत हूंदी आहे असांजो घर बि मंदरु हुजे। घर मंदर जो मक़सदु इहो न कि मंदर वांगुरु असां उनखे कोई रूप ऐं रंग ॾियो। घर जो मक़सदु आहे मंदर जो ख़ूबियूं असां पंहिंजे घर में खणी अचूं, मंदर जूं चङाइयूं असां पंहिंजे घर में खणी अचूं, यानी प्यार, मोहबत, बहितरी, चङाई, मालिक जो सिमरन, जाप, चङी सोच, बहितर वीचार, जेकॾहिं उहे असां घर में खणी ईंदासीं त असांजो जीवन पंहिंजो पाण बहकणु लॻंदो आहे, असांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरजणु लॻंदी आहे। जीअं उहो सचे साईं जो मिसाल आहे। उहो हिकिड़ो शख़्स साईं जन ॾे आयो, चयोसि मुंहिंजो नौजवान पुटु आहे पर ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो तंग कंदो आहे, ऐं एतिरो तंग कंदो आहे जो सही मन में सभु खे तपाए रखियो अथई। घर परेशान आहे, शहर परेशान आहे, हिक हिक सां विढ़णु, मारणु, कंहिंखे धक करणु, सॼे घर खे ॼण नर्क बनाए छॾियो अथई। तंहिंजे करे आसीस करो, या उहो न रहे या मां न रहां, या मालिक उनखे मारे या मूंखे मारे, उहो एतिरो तंग हो। तॾहिं साईं जो औलाद मालिक जी रहमत थींदी आहे, उहा आसीस थींदी आहे। तंहिंजे करे औलाद जे लाइ ग़लति लफ़्ज़ न निकिरणु खपे, चङो लफ़्ज़ निकिरणु खपे। चए साईं मूंखे एतिरो तपायो अथई, एतिरो ॾुखायो अथई
हक़ीक़त में सॼो घर सॼो तंग आहे, तंहिंजे करे एॾो को जान छुटे असांजी, या उहो न रहे या असां न रहूं, अहिड़ी असांजी हालत आहे। तॾहिं साईं जन चयोसि त मालिक जी रहमत थींदी आहे, औलाद खे कॾहिं पेट न ॾिबी आहे, कॾहिं बददुआ न ॾिबी आहे, उनखे आसीस कबी आहे। तंहिंजे करे तूं उनखे आसीस ॾे त मालिक उनखे बहितर करे, चङो करे। चइसि आसीस निकिरंदी न आहे, सॼो हाणे जेको तोखे चवे, कोई शिकायत खणी अचे, बसि तूं सिर्फ़ु चओ मालिक रहमत करो, ॾाढो सुठो थींदो, चङो थींदो, सभु चङो थियण लॻंदो। ऐं हू सचे साईं जा वचन आसीस वठी करे वियो। ऐं जीअं घर पहुतो तो काफ़ी माण्हू जे घर जे ॿाहिरों बीठा, उन पत्थर खणी करे ॿिए छोकिरे मारियो, उन मथो फाड़े रखियो आहे। उहो ॾिंगो थियो साईं, जीअं पहुतो त सभिनी हुते पुछाड़ विझी ॾिनी, भई तुंहिंजो पुटु ईअं आई, अॼु जेको थियो सर कंहिं ॻाल्हायुसि। ऐं जो ठीकु आहे, अॼु ताईं जेको थियो सो थियो, अॻिते मालिक रहमत कंदो, ॾाढो सुठो थींदो, चङो थींदो। ऐं मूंखे सचे साईं चयो आहे, सभु कुझु सुठो थींदो। सभिनी चयो ठीकु आहे, हाणे घर पहुतो, घर वारनि पंहिंजूं शिकायत कयूं, तूं हिते हुई कोन, हीअं कयो त हीअं कयो त, जेको वणे सर कंहिं चयो। ऐं चयो ठीकु आहे, मालिक रहमत कंदो, चङी थींदी, सभु बहितर थींदो। सचे साईं चयो हाणे ॾाढो सुठो थींदो। हिन खे जेको बि कोई शिकायत करे, उहो कोई ग़लति करे, कुझु बि चवेसि, हे बि चवे हाणे सचे साईं चयो आहे ॾाढो सुठो थींदो, चङो थींदो। ऐं हफ़्ते खनि में जीअं हिन चवणु शुरू कयो हर कंहिंखे, तो छोकिरो पंहिंजो पाण ख़ामोश थियणु लॻो, ठहराव अचणु शुरू थी वियो। तॾहिं हफ़्ते खां पोइ हिनखे पुटु आयो, चए बाबा ॾिसो मूंखे अलाए छा थींदो पियो, बाबा खे चुप चुप लॻंदी पई आहे अंदरि में जेको आहे। हुन चयो सचे साईं चयो तूं ॾाढो सुठो थींदे, हाणे तूं ॾाढो सुठो, ॾाढो चङो थियणु शुरू थी वियो आहे, हाणे तोखे गुण अचणु शुरू थी विया आहिनि। तंहिंजे करे हाणे तूं ॾाढो सुठो आहे न, इन करे तोखे हाणे झगड़ो पिटको विढ़णु तोखे पहुचे बि नथो, हाणे तूं चङो थी विया। ऐं पोइ हुनखे वठी आयो राटकी साहिबु, ॿारु जीअं रहियो ऐं सचे साईं जी शरण में आयो, तो जेको ॿियनि सां विढ़ंदो हाणे ॿियनि सां चङो हलणु शुरू थी वियो, जेको ॿियनि खे पथर हणंदो हाणे सभिनी शेवा में लॻी वियो, जंहिंजो अंदरि हलंदो पियो हूंदो नेम ध्यानु सिमरन में भक्ति में सत्संग में वेहणु शुरू थी वियो। तो जेको ॿियनि जा टपड़ भईंदो हाणे सफ़ाई करणु शुरू थी वियो, सभु चङाइयूं हिन में ईंदियूं आहियूं। तव्हांजो ॾिसंदे ॾिसंदे एतिरो चङो थियो, जॾहिं घर वियो त हक़ीक़त में जेको सॼे घर शहर खे तपाई खड़ो, सभिनी सां एतिरो बहितर वर्ताव कंदो जे सभु उन सां प्यार करणु लॻा, सभु खां वधीक उनखे चङो सम्झंदा। ऐं जॾहिं हू सचे साईं ते आयो, चइसि हाणे आसीस मुंहिंजो घर जेको नर्क मुंहिंजो ॼण स्वर्ग बणिजी विया। तॾहिं सचे साईं चयो, चए छा आहे, असां जेके ई आहियूं न इंसान, मालिक असां सभिनी खे ज़बान में रहमत ॾिनी आहे, ज़बान में चङाई ॾिनी आहे। असां जेकॾहिं पंहिंजी ज़बान सां चङो ॻाल्हाईंदासीं, कंहिंखे चङो चवंदासीं, असांजो प्रभाव पवंदो, उहो चङो थींदो। ऐं अगरि ग़लति ॻाल्हाईंदासीं त ज़ाहिर आहे उते ग़लति ई वाइब्रेशन्स वेंदियूं, ग़लति ई प्रभाव पवंदो। तंहिंजे करे ज़बान सां पंहिंजे ॿारनि जे लाइ, औलाद जे लाइ सही ॻाल्हायो। ऐं असां ॾिसंदासीं अॼु पंहिंजे जीवन में असां पंहिंजे ॿारनि ते ॾोह ॾींदा, पंहिंजे ॿारनि जे लाइ चवंदा अॼु जा ॿार पंहिंजी हलाईंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां रहंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां घुमंदा आहिनि, असां साॻा ॿ हूंदा, मूंखे त ॿारनि सां शिकायतूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं उन सचे साईं जे वचननि वांगुरु असां ॾिसंदासीं त पोइ ॿारनि जो कसूर थोरे आहे, कसूर त पंहिंजो आहे। ॿार अॼु बि ओढ़ा ई मुराद वारा आहिनि जहिड़ा अॻु में हुया। असांजा ॿार अॼु बि ओतिरा ई सुठा आहिनि जेतिरा अॻु में हुया। हक़ीक़त ॿारनि जो कसूर न आहे, असांजी सोच जो फ़र्क़ु आहे। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असांजा ॿार नंढा हूंदा आहिनि, उन वक़्तु असांजी सोच हूंदी आहे असांजा ॿार पढ़नि लिखनि तरक़ी करनि अॻिते वधनि वसनि ॿाहिरि निकिरनि एतिरी तरक़ी करनि ख़ुशि रहनि पढ़नि लिखनि लाइ किथे पहुचनि।
असां ॾिसंदाऊं जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे असांजा ॿार ओड़ा थी ॾेखारींदा आहिनि। पढ़ी लिखी उते पहुची पंहिंजी मंज़िल ते पहुची जेके उन जे लाइ असां पंहिंजा सपना सजाईंदा आहियूं हक़ीक़त में ॿार ओड़ा थी ॾेखारींदा आहिनि। उनजो ग़लति थोरी आहे, उहे पंहिंजो थी ॾेखारींदा आहिनि जहिड़ा असां चाहींदा आहियूं। पर जीअं असांजा ॿार वधंदा आहिनि उते असां ॾोहो ॿारनि खे ॾींदा आहियूं। हक़ीक़त में खोपड़ी असांजी पंहिंजी फिरंदी आहे। जीअं असांजा ॿार वॾा थींदा आहिनि असां चवणु शुरू कंदा आहियूं, सोचणु शुरू कंदा आहियूं भई अॼु जा ॿार हर को पंहिंजी दुनिया में रहंदो आहे, पंहिंजे संसार में हलियो वेंदो आहे, केरु कंहिंखो पुछंदो आहे, पंहिंजी ज़िंदगी पाण जींदा आहिनि। ऐं जीअं असांजी सोच थींदी आहे ॿार छॾे करे हलिया वेंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी रहंदा आहिनि, पंहिंजी जीवन में रहंदा आहिनि। असां ॾिसंदा आहियूं ॾिसंदे ॾिसंदे असांजा ॿार हलिया वेंदा आहिनि, असां साॻा ॿ ॼणा वञी बचंदा आहियूं। हाणे हक़ीक़त में ॿारनि जो ॾोह न आहे, जहिड़ी असां उन्हनि खे आसीस ॾिनीसीं, जहिड़ी उन्हनि जे लाइ सोच रखीसीं, जहिड़ा उन्हनि जे लाइ वीचार रखियासीं, ॿार तो थी विया। ॿारनि जो ॾोह कहिड़ो आहे? जेकॾहिं उनजी जॻह ते असां पंहिंजा लफ़्ज़ ऐं सोच थोरो बदिलायूं, भई असांजा ॿार ॾाढा सुठा नी, असांजो ख़्यालु कंदा नी, जिते बि हुजनि असां सां गॾु हुजनि, ॿाहिरि हुजनि, एतिरा केयरफुल हूंदा आहिनि, एतिरी असांजी संभाल कंदा आहिनि। उन सचे साईं जी रहमत अथनि, ॾाढा सुलझल ॿार आहिनि। असां ॾिसंदासीं असांजा ॿार एतिरा असां सां गॾु हूंदा, असांजी संभाल कंदा, असांजो ख़्यालु कंदा, जो हक़ीक़त में ॾिसी ॿुधी असांजूं अखियूं ठरंदियूं रहंदियूं, असांजो चहिरो बहकी उथंदो, असां ख़ुशी सां भरिजी उथंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच, पंहिंजे अंदाज़, पंहिंजे वीचारनि खे बदिलायूं। ऐं जॾहिं असां मंदर में ईंदा आहियूं त पोइ इहे सभु चीज़ूं असांखे मंदर में मिलंदियूं। आसीस, रहमत, चङाई, सिमरन, जाप, बहितर रस्ते ते हलणु, चङो थियणु। ऐं जेकॾहिं जीवन में असांखे शुरूआती चङाई मिलंदी आहे, बहितरी मिलंदी आहे, त पोइ असांखे गुण सदाई मिलंदा रहंदा आहिनि, असां सदाई अॻिते वधंदा रहंदा। तंहिंजे करे मंदर हक़ीक़त में असांजे मन जो द्वार आहे, जेको असांखे सदाई बहकाए रखंदो आहे, सदाई असांखे ख़ुशियुनि सां भरे रखंदो आहे। छाकाणि शुरूआती असांजी सोच चङी हूंदी आहे, कर्म चङा थींदा आहिनि, असां सभु कुझु बहितर थियणु लॻंदो। ऐं अॼु पाण साहिबु संत कंवरराम मंदर मुरार में उनजो शिलान्यास कयोसीं, नवीकरण। हक़ीक़त में इन मंदर खे बणे त ॾिसंदासीं केतिरा साल थिया, मुंहिंजे घर में 30-35-40 साल थी विया खे बणे। ऐं तक़रीबन मुरार में जेके बि आया, तक़रीबन इन मंदर या धर्मशाला में सुख सभिनी वरितो हूंदो, जेतिरा ई थिया। न सिर्फ़ नौजवाननि, उनजे पीअनि, उनजे ॾाॾनि सभिनी वरितो हूंदो जेके बि आहे। छाकाणि शुरू खां जॾहिं खां आया इन मंदर सभिनी सां निभायो आहे, सभिनी सां हलियो आहे। कोई शादी हुजे, ग़मी हुजे, सुख हुजे, दुख हुजे, जहिड़ो बि मौक़ो हुजे, जहिड़ो बि माहौल हुजे, इन मंदर सब सां निभायो आहे। ऐं जंहिं सब सां निभायो आहे, हक़ीक़त में उते उहा आसीस अचणु शुरू थी वेंदी आहे, रहमत अचणु शुरू थी वेंदी आहे। पोइ असल ॻाल्हि इहा न हूंदी आहे त उन असां सां केतिरो निभायो आहे। उते इहा बि चीज़ हूंदी आहे त असां उन सां पोइ केतिरो निभायो आहे, असां उन सां केतिरो हलिया। जेकॾहिं आमतौर सां ॾिसंदा आहियूं, जॾहिं बि असांजी का समाज मुआशरे जी जॻह या प्रॉपर्टी हूंदी आहे, जेकॾहिं असां उनखे संभाले करे हलंदा आहियूं त पोइ उहा जॻह बि असांखे आसीस ॾींदी रहंदी आहे। उतो जी सफ़ाई हुजे, उतो जो बहितर हालत हुजे, बहितर कल्चर हुजे, बहितर माहौल हुजे, चङो ॻाल्हाइणु हुजे,
उनकी साफ़ सथराई हुजे, उनके बनाए रखण हुजे। हक़ीक़त में उन मंदिर धर्मशाला कुछ भी हुजे, उन जो भितियूं, उन जो दर दीवार, उन जो सिरां, उन जी मिट्टी हिकु हिकु आसीस ॾींदी आहे। पर जेकॾहिं असां उन जो ख़्यालु न कंदा आहियूं, उनखे पंहिंजी मन मर्ज़ी सां हलाईंदा आहियूं, पंहिंजी मर्ज़ी सां टोड़े फोड़े पूरो कंदा आहियूं या गंद किचिरो कंदा आहियूं, हक़ीक़त में असांखे आसीस कोन मिलंदी, उल्टो थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांखे जेकी बि अहिड़ी जॻह हुजे, असां उनखे बणाए करे रखूं, ठाहे करे रखूं, छाकाणि त उनमें साफ़ जूं भावनाऊं भरियल हूंदियूं आहिनि ऐं सभिनी जो सुख वरितल हूंदो आहे। असां इंसान ॾिसंदा आहियूं, जेके बि आहियूं, असां किथे ॿाहिरि वञूं, असां कोई सुञाण वारो या बेसुञाण वारो असां सां मिले, जेकॾहिं असां सां मिले, असां उनजो रस्तो पुछूं या किथे दुकान ते वेहूं या कोई सुञाण वारो हुजे बि सही, उहो सिर्फ़ु असांखे चांहि पाणी शरबत रोटी जी सलाह करे या खाराए या सिर्फ़ु सलाह करे, असां उन्ही जा केतिरा अहसानमंद रहंदा आहियूं, उनजा केतिरा थोरा मञीदा आहियूं। ऐं जॾहिं बि उहो असांजे शहर में ईंदो आहे या किथे मिलंदो आहे, उनखे असां केतिरो चवंदा आहियूं, भई रोटी खा, चांहि पीआरी, तूं न छॾियो, असां तोखे कीअं छॾींदासीं। असां त कंहिंजी चांहि ऐं शरबत जो बि अहसान न खणंदा आहियूं, उहो बि कोशिशि कंदा आहियूं त जेको असां सां बहितर हलियो आहे, उन सां बहितर हलूं। त हक़ीक़त में मंदर खे ॾिसंदासीं, इहो पीउ ॾाढे जॾहिं खां आया आहियूं, असां सां ओतिरो चङो हलियो आहे, ओतिरो बहितर हलियो आहे। ऐं जेको बहितर हलियो आहे, हक़ीक़त में जॾहिं उन सां ओतिरो असां बहितर हलंदा आहियूं मौक़े ते, त पोइ उन मञा जेका आसीस ईंदी आहे, उहा हक़ीक़त में असांखे घणो कुझु वधाईंदी आहे, घणो कुझु अॻिते आणींदी आहे। तंहिंजे करे अॼु मंदर जो जेको शिलान्यास थियो, उहो असां ईअं न सम्झूं जेके मुरार वारा रहंदा नी, सिर्फ़ु उन्हनि जो कमु आहे त उहे उनखे बणाइनि। हक़ीक़त में जेके मुरार को छॾे विया नी, उन्हनि पाण, उन्हनि जे पीउ ॾाॾनि सभिनी जेको उनमां सुख वरितो आहे, उन जूं आस्थाऊं जुड़ियल नी, हक़ीक़त में उहे बि जॾहिं मिली करे उन शेवा में शामिलु थींदा ऐं इहो मंदरु बणिबो ऐं उनजो महूरत थींदो, त हक़ीक़त में न सिर्फ़ु मंदर जो, पर उहे जेके उन जा वॾा हिते न आहिनि बि, तॾहिं बि उन्हनि खे स्वर्ग में जो आसीसाऊं मिलंदियूं, उहे वधंदा ऐं वसंदा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा। छाकाणि त उन जूं भावनाऊं, उनजी सोच, उहे उन सां जुड़ियल हूंदी आहे। उहो दर ऐं दीवार में, भितियुनि में, मिट्टी में, हक़ीक़त में भावनाऊं जुड़ियल हूंदियूं आहिनि। इहे भावनाऊं एतिरियूं त बहितर हूंदियूं आहिनि, असां ॾिसंदा आहियूं कॾहिं असां कॾहिं कंहिं मंदर में वञूं या कंहिं संत जे साम्हूं वेंदा आहियूं, जॾहिं कंहिं मंदर या संत जे साम्हूं वेंदा आहियूं, असां पंहिंजा केतिरा ख़्याल खणी करे वेंदा आहियूं। त उते वेंदासीं, हीअं पुछंदासीं, हीअं ॻाल्हाईंदासीं, मूंखे हेतिरो टाइम हुजे, अरदास कंदासीं, हुते वेही करे मालिक खे पुकार कंदासीं, केतिरो घर मुंहिंजो सोचे करे असां निकिरंदा आहियूं। पर असां जॾहिं मंदर में वेंदा आहियूं या कंहिं संत जे साम्हूं वेंदा आहियूं, जेको असां कलाक ॿ कलाक टाइम चाहींदा आहियूं, 2 मिंट में वॾा हूंदा आहिनि, उनमें साॻी साॻी ॻाल्हि दोहराए करे वापसि हलिया ईंदा। जॾहिं कंहिं मंदर में वेंदा आहियूं, अरदास लाइ चवंदा आहियूं, हे अरदास कंदासीं, हे मालिक खे पुकारींदासीं, वञण खां बाद के लफ़्ज़ बि कोन्हे असांखे मिलंदा, हथ जोड़े सिधो बीह करे वापसि हलिया ईंदा। जेका घरों सोचे वियासीं त कंदा छा। उहो हक़ीक़त में जेका उते पवित्रता आहे, बहितरी आहे, चङाई आहे, हर कंहिंजी बहितर सोच आहे, भावनाऊं आहे, ऐं उते मालिक जी रहमत आहे। हक़ीक़त में जॾहिं उन वाइब्रेशन्स, उन माहौल में असां ईंदा आहियूं, तो असांजे दिमाग़ खे अचण सां एतिरो सुकून ऐं शांती मिलंदी आहे जे असांखे कोई अहिड़ी चीज़ बाक़ी जेका असांखे तकलीफ़ पहुचाए या कुझु घुरण जहिड़ी हुजे, असांजो दिमाग़ ई सॼो साफ़ थी वेंदो आहे। कुझु हूंदो ई न आहे त घुरूं छा, चवंदा बसि मालिक जी रहमत आहे, सभु कुझु आहे, असांजो दिमाग़ ई सॼो साफ़ थी वेंदो आहे। उहे सभु उते वाइब्रेशन्स हूंदियूं आहिनि।
साॻे नमूने असां बिल्कुलु नॉर्मल हुजूं, कहीं अहिड़ी जॻह ते वञूं जिते ग़लति सोच, ग़लति वीचार, ग़लति तरीक़े जा माण्हू रहंदा हुजनि, क्रोध हुजे, ग़लति भाव हुजे, असां उते वञूं, पहुचण सां ई हिकदमि ग़लति सोच, ग़लति वीचार, ग़लति भावनाऊं पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदियूं, छाकाणि त उते वाइब्रेशन ओड़ा थी विया आहिनि। तंहिंजे करे इन जॻहियुनि ते उहे जेके वाइब्रेशन्स हूंदा आहिनि, जेको प्रभाव हूंदो आहे, उन सच साईं चयो इनमें जेतिरो हाणे आहे ओतिरो असांजे वॾनि जो बि भरियल हूंदो आहे, ओतिरो असांजा सुख बि भरियल हूंदा आहिनि, ओतिरो असांजूं चङाइयूं बि भरियल हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं उनखे असां वरी बणाईंदा आहियूं, ठाहींदा आहियूं, उनखे नओं कंदा आहियूं, त पोइ हक़ीक़त में जेतिरी उहा जॻह बहकंदी आहे ओतिरो भावनाउनि वारा असांजा वॾा हुजनि, असांजा चहिरा हुजनि, उहा आसीस हुजे, उहा असांजे जीवन में बहकणु शुरू थींदी आहे ऐं घर परिवार माहौल में सुख शांति समृद्धि ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचणु शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे ही जेको बि मंदरु बणिजे हक़ीक़त में उनमें हर को उनमें सहयोग ॾे, हर को साथ ॾे। जेके हिते रहंदा आहिनि या हितां छॾे विया आहिनि, जॾहिं असां सभु मिली करे उनमें सहयोग ॾींदासीं, जेको बहकंदो हक़ीक़त में उनसां सॼो जीवन बहकंदो आहे, असांखे आसीसाऊं मिलंदियूं आहिनि, जेको चङो हलियो आहे उहा असांजो उहो बहितरी थींदी आहे। तंहिंजे करे जीअं मंदरु जल्दी तयारु थिए, सभु उनमें तव्हां सहयोग ॾियो, हर कंहिंजो जीवन बहके, ऐं उनजे लाइ जीअं असां उनजी शुरूआति कयूं, बाक़ी त सभु दिलि सां उनमें दान ॾिजो, सभु दिलि सां शेवा कजो, जेतिरी पहुचो उनखां वधीक शेवा कजो। पर जीअं असां उनजी शुरूआति कयूं, उनजे आशीर्वाद तौर मां संत सतराम धाम राड़की साहिब जे तरफ़ां 1,01,000 रुपया ॾियां थो, जेको बि आहे। ऐं तव्हां बि सभु मिली करे उन सभिनी में दिलि सां शेवा करो, प्यार कयो, हिते रहंदा हो या न रहंदा हो, जीअं तव्हांजो जीवन सदाई बहकंदो रहे, जी उहा आसीस सदाई तव्हांखे मिलंदी रहे। सच जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में जेतिरी असांखे मंदर जी यादि ॾियारे थो, ओतिरो असांखे पंहिंजे वॾनि जूं भावनाऊं बि यादि ॾियारे थो, असांखे वॾनि जी सोच बि यादि ॾियारे थो, जेको इहो मंदरु सभ सां हलियो आहे उहो बि यादि ॾियारे थो। असां सभु दुख सुख ख़ुशी गम सभु उते निभाई आहे, उन सां निभाई आहे। तंहिंजे करे जेको उन सां निभाईंदासीं हक़ीक़त में उहा आसीस थी करे लॻंदी आहे। ऐं अहिड़े प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन सचे साईं जे नाम ध्यान सिमरन सां जुड़ी करे उनजे संदेश ऐं आदेश खे पंहिंजे जीवन में आणे। जीअं उन सचे साईं चयो, असां बहितर ॿोलियूं पंहिंजे ॿारनि खे सभ सां बहितर चऊं तो सभु कुझु बहितर थियणु लॻंदो। जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, नाम सिमरन कंदासीं, त पोइ इहे गुण असां में अचणु शुरू थींदा ऐं असां पाण बि चङा थींदासीं ऐं घर परिवार खे बि चङो कंदे अॻिते वधंदासीं। सो उन मालिक दर इहा ई अरदास, तुंहिंजे नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे असां इन मंदर खे प्यार सां प्रेम सां सभु गॾिजी करे बणायूं, जीअं असां वरी उहा आसीस पाए करे सदाई वधूं फलूं ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं। सो अॼु शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी प्यारनि जन सत्संग जो आयोजन कयो, या सभु प्यारा जेके उन मंदर में शेवा करे रहिया आहिनि उनखे बणाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, ऐं तव्हां सभु उहे जेके उनमें शेवा कंदव या हलंदव, तव्हां सभिनी खे पूज ॾेवरी साहिब संत सतराम धाम राड़की साहिब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सचो सचो